नाज़रीन ज़िक्र के नासिब पीपल्स पार्टी कराची जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ जो डॉक्टर शर्मिला फारूकी जी सदारत इजलास थियो आहे। इजलास में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 23 मई ते काठो टोल प्लाज़ा ते शारा भुट्टो जे इफ़्तिताह जे हवाले सां मीडिया मैनेजमेंट ऐं तक़रीब बाबति गौर वीचार थियो आहे। इजलास दौरान शारा भुट्टो मनसूबे जे इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं डिजिटल मीडिया कवरेज जे लाइ हिकमत अमली ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो आहे। 39.4 किलोमीटर डिघी शारा सिंध हुकूमत जो कराची जे लाइ तारीख़ी ऐं अहम इंफ्रास्ट्रक्चर मनसूबो करार ॾिनो पियो वञे, जंहिं ते लॻभॻि 57 अरब रुपया लाॻत आई आहे। शारा भुट्टो कराची जे अवाम जे लाइ सिंध हुकूमत जो हिकु वॾो तोहफ़ो आहे, जेको जदीद तरक़ी याफ़्ता मरबूत कराची जे विजन जी अक्कासी करे थो। शर्मिला फारूकी चवणु आहे मनसूबे सां शहरनि खे सफ़री सहूलतूं मिलंदियूं, ट्रैफ़िक जे दॿाउ में घटिताई ईंदी ऐं सनअती तिजारती मुआशी सरगर्मियुनि खे पिणु हथी मिलंदी। शर्मिला फारूकी जो चवणु आहे त पार्टी जी तरक़ी, ख़िदमत ऐं अवामी फलाह जो पैगाम घर घर ताईं पहुचाइण जे लाइ इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ खे वार्ड ऐं यूसी सतह ताईं वधीक फ़ाल बणायो पियो वञे। इजलास में हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो शारा भुट्टो जी अहमियत अवामी अफ़ादियत ऐं कराची जी तरक़ी में उन जे किरदार खे मौसर अंदाज़ में अवाम ताईं पहुचाइण जे लाइ फ़ाल मीडिया हिकमत अमली अख़्तियार कई वञे। ज़िक्र कयो पिया नाज़रीन पीपल्स पार्टी कराची जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ ऐं ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ जो डॉक्टर शर्मिला फारूकी जी सदारत ते इजलास थियो आहे। इजलास में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 23 मई ते काठो टोल प्लाज़ा ते शारा भुट्टो जे इफ़्तिताह जे हवाले सां मीडिया मैनेजमेंट ऐं तक़रीब बाबति गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान शारा भुट्टो मनसूबे जी इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं डिजिटल मीडिया कवरेज जे लाइ हिकमत अमली ते गौर वीचार कयो वियो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ज़िक्र कंदासीं पीपल्स पार्टी कराची जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ ऐं ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ जो डॉक्टर शर्मिला फारूकी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 23 मई ते काठो टोल प्लाज़ा ते शारा भुट्टो जे इफ़्तिताह जे हवाले सां मीडिया मैनेजमेंट ऐं तक़रीब बाबति गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान शारा भुट्टो मनसूबे जे इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं डिजिटल मीडिया कवरेज जे लाइ हिकमत अमली ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। न ज़िक्र कयूं पिया शारा भुट्टो सिंध हुकूमत जो कराची जे लाइ हिकु तारीख़ी ऐं अहम इंफ्रास्ट्रक्चर मनसूबो आहे, जंहिं ते लॻभॻि 57 अरब रुपया लाॻत आई आहे। शारा भुट्टो कराची जे अवाम लाइ सिंध हुकूमत जो वॾो तोहफ़ो आहे, जेको जदीद तरक़ी याफ़्ता ऐं कराची जे विजन जी अक्कासी करे थो। शर्मिला फारूकी चयो त मनसूबे सां शहरनि खे सफ़री सहूलतूं ऐं नुमायां बहितरी मिलंदी, ट्रैफ़िक जे दॿाउ में बि घटिताई ईंदी ऐं सनअती तिजारती मुआशी सरगर्मियुनि खे पिणु हथी मिलंदी। नाज़रीन पीपल्स पार्टी कराची जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ जो शर्मिला फारूकी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयो था ब्यूरो चीफ इमदाद सुमरा खां। इमदाद अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा मां ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ ऐं ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ जो अहम इजलास डॉक्टर शर्मिला फारूकी जी सदारत हेठि थियो आहे। इजलास में चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 23 मई ते काठो टोल प्लाज़ा ते शारा भुट्टो जी इफ़्तिताह जे हवाले सां मीडिया मैनेजमेंट अवामी राब्तनि जी मुहिम ऐं तक़रीब जी बाबति जेको आहे तफ़सीली जाइज़ो वरितो वियो आहे। इजलास दौरान शारा भुट्टो मनसूबे जी इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं डिजिटल मीडिया कवरेज लाइ हिकमत अमली बाबति जेको आहे तफ़सीली ॻाल्हियूं थियूं आहिनि, जॾहिं त 39.4 किलोमीटर खे ही शायरा सिंध हुकूमत शारा भुट्टो जो जेको आहे सिंध हुकूमत जो कराची लाइ हिकु तारीख़ी ऐं अहम इंफ्रास्ट्रक्चर मनसूबो करार ॾिनो वियो, जंहिं ते लॻभॻि 57 अरब रुपया लागत आई आहे। डॉक्टर शर्मिला फारूकी इजलास खे ख़िताब कंदे चयो त शारा भुट्टो कराची जे अवाम लाइ सिंध हुकूमत जो हिकु वॾो तोहफ़ो आहे, जेको जदीद तरक़ी याफ़्ता ऐं मरबूत कराची जी विज़न जे अक्कासी करे थो। डॉक्टर शर्मिला फारूकी चयो त मनसूबे सां शहरनि खे सफ़री सहूलतुनि में नुमायां
बहितरी मिलंदी, ट्रैफिक जी दबाव ऐं घटिताई ईंदी ऐं सनअती तिजारती मुआशी सरगर्मियुनि खे पिणु हथी जेको आहे मिलंदी। शर्मिला फारूकी वधीक चयो त पार्टी जी तरक़ी ख़िदमत ऐं अवामी फलाह जो पैगाम घर घर ताईं पहुचाइण लाइ सिटी एरियाज़ इंफॉर्मेशन सेक्रेटरीज़ खे वार्ड ऐं यूसी सतह ताईं वधीक फाल बणायो वञे। इजलास में इंफॉर्मेशन सेक्रेटरी तंज़ीम ऐं सलाहियतुनि खे वधीक बहितर बणाइण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो। इजलास में हुन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो त शाहिरा भुट्टो जी अहमियत अवामी अफ़ादियत ऐं कराची जे तरक़ी में उनजी किरदार खे मौसर अंदाज़ में अवाम ताईं पहुचाइण लाइ मरबूत ऐं फ़ाल मीडिया हिकमत अमली अख़्तियार कई वञे।